कश्मीरियों से रिश्ता क्या, कश्मीरियों से रिश्ता क्या, मुसलमानन जे मथा ज़ुल्म। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु 5 फरवरी आहे, कश्मीरी मुसलमाननि सां इज़हार यकजहती जे लाइ सुन्नी राब्ता कौंसल तालके रतेदरे जे तरफ़ां हिन रैली जो इनेक़ाद कयो वियो आहे। कश्मीरी मुसलमाननि सां असांजूं दुआऊं गॾु आहिनि ऐं कश्मीरी मुसलमाननि जे लाइ हमेशह असांजो आवाज़ बुलंद रहंदो। असां अक़वाम मुत्तहिदा जे क़रारदाद जे मुताबिक़ आलमी अदालत खे गुज़ारिश कयूं था त कश्मीरी मुसलमाननि जे मसइले खे हल कयो वञे, कश्मीर जे मसइले खे हल कयो वञे। उन्हनि जी आज़ादी जे मथां सबो शितम, उन्हनि जे मथां ज़ुल्म तशद्दुद, उन्हनि खे उन्हनि जी आज़ादी जो मुकमल हक़ मिलणु घुरिजे। हू जंहिं मुल्क सां रहणु चाहिनि था उन्हनि खे उन्हनि जी आज़ादी ॾिनी वञे। हू हमेशह मुल्क पाकिस्तान सां रहणु चाहिनि था ऐं असां चाहियूं था ऐं असां इहो सम्झूं था त इहा कश्मीर पाकिस्तान जो हिसो आहे ऐं असां भारती मज़ालिम उन्हनि जे बदकिरदारी जी पुरज़ोर लफ़्ज़नि में असां मुज़म्मत। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तव्हां अॼु 5 फरवरी 2024 पंहिंजे मरकज़ी क़यादत जे तरफ़ां अहले सुन्नत वल जमायत जे अवाम हे रोडनि ते निकितल आहे। पंहिंजे मुसलमान भाइर जेका कश्मीर में आहिनि उन्हनि जे मथां जेका ज़ुल्म ऐं तशद्दुद आहे जेका कम अज़ कम 75 सालनि खां वठी हली रहियो आहे। असां हाणे पंहिंजे पाक फ़ौज जे चीफ जनरल आसिम मुनीर खां इहो मुतालबो कयूं था ऐं ख़ुसूसन जेके आला हुकाम आहिनि या जेके अक़वामी मुत्तहिदा आहिनि त इन्हनि मुसलमाननि जे मथां जेका ज़ुल्म आहे उहा बंदि थिए। जनाब आसिम मुनीर साहब चीफ ऑफ आर्मी साहब, असां तव्हां खां इहो मुतालबो था कयूं था हाणे सीरियस थी करे इन मसइले खे वठी करे इन मुसलमाननि जे मथां, इन नियाणियुनि जे मथां, इन्हनि भेनरनि अमड़नि जे मथां जेका ज़ुल्म आहे उहा फ़ौरन बंदि करे उन्हनि खे पंहिंजी आज़ादी ॾियारे वञे। उहे पंहिंजे आज़ादु मुल्क में रहणु चाहिनि था, हिन फ़िज़ा में रहणु चाहिनि था। जीअं पाकिस्तान आज़ादु आहे ईअं ई कश्मीर बि पाकिस्तान जो हिसो आहे। पंहिंजे आज़ादी या पंहिंजे ई हद में रहनि, बल्कि उन्हनि खे आज़ादी खपे, इहा ज़ुल्म बंदि कई वञे।